प्रोग्राम टाइमलाइन भैया सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, सिंध काबीना में अॼु बाज़ाब्ता तौर ते तब्दीली कई वई आहे। कुझु नवां कुझु पुराणा चेहरा मैदान में लाथा विया आहिनि। हाणे के नया चेहरा आया आहिनि, उन्हनि लाइ इम्तिहान कहिड़ा आहिनि ऐं पुराणा के चेहरा आया आहिनि, उन्हनि जी कारकर्दगी के हलिया विया आहिनि, उन्हनि जी कारकर्दगी कहिड़ी रही आहे। अॼोके प्रोग्राम में हिन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त हीअ का तब्दीली आई आहे काबीना जी, हिन जो आवाम खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो। अॼोके प्रोग्राम में हिन ते तफ़सील ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त PTI सिंध बाबति नयनि हिकमत अमलियुनि सां मैदान में अचे पई। गुज़िरियल सिंध स्ट्रेटजी कमेटी जोड़ी वई आहे जंहिंमें नया फ़ैसिला कया विया आहिनि त हाणे पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾिबो। PTI लाइ इम्तिहान कहिड़ा आहिनि, PTI उन में कंहिं हद ताईं कामयाबु थींदी। अॼोके प्रोग्राम में हिन ते बि ॻाल्हाइबो, हिन ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में असांजे स्टूडियो में जॉइन कयो आहे दोदो चांडियो साहब, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि, टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा ब्यूरो चीफ आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हूंदो सेनेटर सैफुल्ला आबड़ो साहब ऐं जो तालुक़ु तहरीक इंसाफ़ सां आहे। दोदो, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। काबीना जी फेरफार जी हिन वक़्तु ज़रूरत अव्हां छा था सम्झो, ज़रूरत छो पई आहे? जीअं हले पियो गाॾो, का वॾी तब्दीली बि कोन आई आहे, को अहिड़ो को MP या अहिड़ो को काबीना में शामिलु माण्हू बि न कयो वियो आहे जंहिंजो को ख़बर ठहे। अव्हां छा था सम्झो, ज़रूरत छो पई काबीना में तब्दीली? सम्झंदो हिकिड़ो त काफ़ी अर्सो पहिरीं बिलावल भुट्टो चयो त चेंजिंग आणींदुसि। ॿियो जेको इशू हुयो त कारकर्दगी न बहितर हूंदी त उन करे चेंजिंग आणींदुसि, पर हिते कारकर्दगी जो इशू साम्हूं कोन आयो। छाकाणि जेका चेंजिंग आंदी वई आहे उन में के नवां चेहरा न आहिनि। काबीना में जेके माण्हू नवां खया विया आहिनि उहे अॻे वज़ीर रहिया आहिनि। ख़ान शोरो वज़ीर रहियो आहे, सवाइ मंज़ूर वसाण रहियो आहे, फयाज़ भुट जेको आहे उहो वज़ीर रहियो आहे, ऐं सवाइ ज्ञानचंद इसराणी वज़ीर रहियो आहे। तंहिं करे सवाइ हिकु ॿ माण्हुनि जे जेके काबीना में हींअर खया विया आहिनि उन खां सवाइ बाक़ी माण्हू अॻु में वज़ीर रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जे हिन ई सॼे टेन्योर में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रहंदा आहिनि। जेको मूंखे लॻे थो, मूं जेको फील कयो उहो इहो त लॻे थो एडजस्ट कयो जंहिं हिसाब सां हिननि माण्हू रखिया आहिनि। मिसाल तौरु हाजी रसूल भाई चांडिया खे हिननि एडवाइज़र कयो आहे, हुन लॻे थो त गोलाची तहरीके अंदरि चांडिया अॻे हुन तकंदा खटींदा हुआ, पोइ वरी इस्माइल राहू खे हुते एडजस्ट कयो वियो त इस्माइल राहू खे हुते एडजस्ट करण जी कोशिशि कई। अहिड़ी रीति अली नवाज़ शाह खे टंडे अलायर जे करे उनजे पुट खे जेको अली नवाज़ शाह रज़ी हो उनजे पुटु ज़ियाउल्लाह शाह खे काबीना में खयो वियो आहे। थाणू बुला खान जेको आहे या कोहिस्तान मलिक असद जो जेको ग्रुप आहे उहो उनखे ज्ञानचंद इसराणी खे उन करे एडजस्ट कयो आहे। फयाज़ भुट छाकाणि दादू ज़िले खे हुननि एडजस्ट कयो आहे। कारकर्दगी जो को हिन में अमल दख़ल कोन्हे, बसि एडजस्ट कयो आहे। पोइ छा पीपल्स पार्टी हाणे ईंदड़ चूंडनि जी तयारी पे करे हीअ सभु कुझु जेको बि आहे उहो ईंदड़ चूंडनि लाइ थिए पियो? जेको सूरत हाल नज़र अचे थी, हिकिड़ो त PTI जेका एक्टिव थी आहे सिंध में वॾे अरसे खां पोइ, ऐं उहा तव्हां 500 अरबाब गुलाम रहीम जे अचण खां पोइ ख़ुदि लियाकत जतोई एक्टिव थियो, ॿिया थिया। फयाज़ भुट खे उन इलाइक़े मां खयो हुयो जितां लियाकत जतोई जो अचे थो सॼो, या अरबाब लुत्फ़ खे स्पेशल असिस्टेंट मुक़ररु कयो पियो वञे, उनजो नोटिफिकेशन निकिरण वारो आहे। उहो बि इन करे अरबाब गुलाम रहीम हुतां एक्टिव थियो। बदीन ज़िले जे अंदरि सिचुएशन ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा आहे, ॿिया इशूज़ आहिनि, तंहिं करे जेको आहे उते हिननि खे सरगर्मी आहे करणी पई आहे। तंहिं करे कारकर्दगी मुंहिंजो ख़्यालु आहे कारकर्दगी निसार खोड़े खे हटायो अथनि या सोहेल अनवर सियाल खे हटायो अथनि, इहे हटाइनि पिया जिन नोटिफिकेशन जारी थियण वारा। निसार खोड़े ते सुवाल आहिनि त निसार खोड़ो सिंध जो सदर आहे ऐं हुन पीपल्स पार्टी लाड़काणे मां हारे चुकी आहे। बाई इलेक्शन जेका आहे पीपल्स पार्टी हारी आहे। अहिड़ी सूरत हाल में निसार खोड़े खे हटाइणु कहिड़ो पैगाम आहे? निसार मुंहिंजो ख़्यालु आहे त निसार उहे शइ न करे सघियो। निसार साहिब लाइ त पंहिंजे ऑफिस में घटि वेहंदो आहे। निसार साहिब जे लाइ इहो जे लाइ त हू हाणे उहे पॉलिटिकली तौरु एक्टिव नथो रहे। ख़ुदि इलेक्शन जेका हुई ही ऑफ द रिकॉर्ड तव्हांखे हिकिड़ी हुई ॻाल्हि जेका मूंखे कंहिं ॿुधाई, तव्हांखे ऑन द रिकॉर्ड त कल्ह जॾहिं जमील सुमरे घुरायो वियो CM हाउस में त मुलाक़ात दौरान जमील सुमरे खे इहो चयो वियो त सोहेल अनवर सियाल खे ऐं निसार खोड़े खे असां हटायूं इन करे पिया त हुननि तव्हांजी जेका इलेक्शन हुई उन में हुननि को सपोर्ट न कई ऐं तव्हां लाड़काणे शहर मंझां ऐं बाई इलेक्शन मंझां ऐं जिते सिंध जो सदर जंहिंजो तक हुजे उतां उहे हाराए विया। तंहिं करे ख़ुदि एजुकेशन जे हवाले सां यूनिवर्सिटी बोर्ड्स हुनखे न हुया, वर्क्स ऐं सर्विस न हुया निसार खे। तंहिं करे निसार मां मुतमिन न आहे पार्टी। ऐं जेके उफ़ा आहिनि, जेके इतला आहिनि त सिंध जी सदारता बि हुनखे उन बाबति को फ़ैसिलो अचिणो आहे तमामु थोरनि ॾींहंनि जे अंदरि। हाणे अॼु ही नोटिफिकेशन अञा निकितो न आहे जेसिताईं ही पाण गुफ़्तगू कयूं हिन वक़्त ताईं, पर कुझु इतलावात निसार साहिबु वियो बि आहे, उन वरी कोशिशूं कयूं आहिनि दफ़ा मुंहिंजी न कयो मूंसां ईअं हिन उमिरि में, पर मूंखे लॻे थो त नोटिफिकेशन निकिरी वेंदो छाकाणि फ़ैसिलो थी चुको आहे त ही वज़ीर हटाइणा आहिनि। जेके वज़ीर हटाइणा आहिनि उन में न, पर उमिरि जो मामिलो त आहे कोन। उमिरि जो मामिलो हुजे हा त पोइ कैम अली शाह खे दुबई में घुराए उन्हनि इस्तीफ़ा वरी उहा त कैम अली शाह त निसार खोड़े खां वधीक सीनियर बि आहे, उमिरि में बि उहो सीनियर आहे। अच्छा, निसार खोड़े अव्हां चओ पिया त कारकर्दगी जो को मामिलो न आहे, कंहिंजी ख़्वाहिश ते निसार खोड़े खे हटायो वियो आहे?
न मुंहिंजो ख़्यालु आहे निसार मां ख़ुशि न आहिनि, कारकर्दगी बि आहे, पर निसार साहब पर निसार मां पॉलिटिकली तौर पार्टी क़यादत ख़ुशि कोन्हे। पार्टी क़यादत ख़ुशि कोन्हे या सीएम ख़ुशि कोन्हे? सीएम त हूअं ई सीएम खे हर उन माण्हू मां ख़तरो हूंदो जेको चीफ मिनिस्टर थी सघे थो मुस्तक़बिल में, तंहिं करे हर वक़्तु ते जेको वेठो साईं कामिल शाह सां कॾहिं ठहियो छा? साईं कामिल शाह जे दौर में साईं निसार खोड़न साईं कामिल शाह किथे ठहंदा पाण? तंहिं करे मुराद अली शाह जे दौर में बि को चीफ मिनिस्टर हुन सां को ठहे या सुठा तालुकात हुजनि उहे कोन्हे, पर ख़ुदि पार्टी लीडरशिप जेका आहे, तव्हां ॾिसो त सिंध जो सदर हुयो ऐं पार्टी जीअं लीडरशिप आई त हिनखे किथे बि सुठे नमूने सां एडजस्टमेंट करणु अञा ताईं कोन्ह कयो अथनि। भला मंज़ूर वसाण खे जो बीह रहंदो अथनि, वॾो अरसो रहियो आहे मंज़ूर वसाण, न असांखे सियासत में एक्टिव थींदे नज़र आयो, न कंहिं ॿियनि मामलनि में, उहो त वञी कोड जी जेको ॻोठ आहे उन में कुंड भरे वेठो, हाणे उनखे भला फ्रंट पुट ते जॾहिं खेॾाइण जी कोशिशि पिया कनि, त इहो कहिड़ी हिकमत अमली तहत उनखे कहिड़ी खणी आया? मंज़ूर वसाण वारो इशू जेको आहे न उहो बि हुआ त नवाब वसाण खे हिननि स्पेशल असिस्टेंट खे रखियो हुयो उते, पर मंज़ूर जो इशू आहे त उहो ज़िलो आहे पागारनि जो, नारो आहे, उन ज़िले में इलेक्शनूं आहिनि, उन ज़िले में तमामु घणी टफ इलेक्शन थींदी आहे, असांजा 3-4 ज़िला अहिड़ा आहिनि जंहिंमें तमामु घणी टफ इलेक्शन थिए थी, त जंहिं इम्कानी तौरु जेकॾहिं साल खां पोइ इलेक्शन चूंडूं थियनि थियूं या जेकॾहिं PTI सिंध में लहे थी ऐं ईंदड़ इलेक्शन वेझी थिए थी, अॻु में थिए थी, त यकीनन उन ज़िले में हिकिड़ो माण्हू अहिड़ो खपे सही न जेको फेस करे सघे, सभिनी शयुनि खे ॾिसी सघे। तंहिं करे खैरपुर ज़िले में का मिनिस्ट्री कोन हुई जी, हिकिड़े स्पेशल असिस्टेंट वग़ैरह करे रखिया आहिनि हिकिड़ो बाक़ी का मिनिस्ट्री ऐं या कोन्हे। पर मज़े जी अॼु ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, हिन काबीना जी हेॾी वॾी तब्दीली में जी पहिरियों भेरो पाकिस्तान पीस पार्टी जी तारीख़ में पीस पार्टी जो जेको भुटनि जो ॻढ़ आहे लालकाणो, उन वटि का मिनिस्ट्री कोन अथव, कमर शहदाद कोटट न को हिते लाड़काणे में का मिनिस्ट्री में का कोन्हे। लाड़काणो माना पोइ भला लाड़काणे सां तालुक़ु रखंदड़ सेनेटर सैफुल्ला आबड़ो साहब असां सां गॾु। सैफुल्ला आबड़ो साहब, दो चांडियो साहब जो तर्जो इहो आहे त सिंध काबीना में फेरफार जो वॾो सबबु इहो आहे त PTI मुतहरिक थी आहे ऐं PTI जे मुतहरिक थियण लाइ नया चेहरा आया, नयनि हिकमत अमलनि सां हाणे पीपल्स पार्टी जवाबु ॾी थी PTI खे। कहिड़नि हिकमत अमलनि तहत तव्हां हाणे पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कंदो? ॾिसो, जेसि ताईं सिंध कैबिनेट में चेंजिंग जो इशू आहे जी, त उन में इहा का नई ॻाल्हि त कोन्हे, नवां चेहरा कहिड़ा आया आहिनि। मुंहिंजे ख्याल में हेॾे वॾे फोरम ते असां वेठा आहियूं तव्हांजे चैनल ते, सॼी पब्लिक खे सिंध जे आवाम खे ख़बर आहे इहे सभु जेके माण्हू कैबिनेट में आया आहिनि, चेंजिंग आयूं आहिनि, अॻ में रहिया आहिनि। हिकु नओं चेहरो आहे बसि, बाक़ी हिकिड़ो ज़िया अब्बास वालिद साहब अॻ में हुयो मिनिस्टर हो, अली नवाज़ शाह साहब 2008 खां 13 ताईं मिनिस्टर हो जी जी जी। बाक़ी चांडियो साहब आहे जंहिंजे लाइ नालो ॿुधूं था पिया बदीन खां, त उहो हिकिड़ो अलॻि इशू आहे। त अहिड़ी का वॾी ॻाल्हि कोन्हे त हुननि अचे चेंजिंग आंदी आहे ऐं उन खां पोइ अचे को वॾी मतिलबु इनकलाब अचे वेंदो, त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। ऐं ॿियो नंबर जेका तव्हां चओ था त जेकॾहिं एफिशिएंसी ते जी अॻियनि माण्हुनि मां मुतमिन न आहे गवर्नमेंट ऐं हाणे उन्हनि चेंजिंग आंदी आहे, त पहिरियों त हुननि जो हक़ु आहे पंहिंजो पीपल्स पार्टीअ जो, उसूलनि असांखे त न कंहिं क़िस्म जो हुन ते ऑब्जेक्शन आहे, न असां हिन में पॉइंट स्कोरिंग था कयूं। जीअं असां ॾिसंदा आहियूं त फेडरल गवर्नमेंट में कंहिं मिनिस्टर जो उहिदो चेंज थींदो आहे त पीपल्स पार्टी वधियो, मतिलबु चवंदी आहे ज़ुल्म थी वियो, नाली थी वई, असां इहो बि नथा चऊं उन्हनि खे। बाक़ी जेकॾहिं हक़ीक़त खे ॾिसूं त जेकॾहिं इफिशिएंसीअ ते ऐं अहलियत ते जेकॾहिं मिनिस्ट्री ॾिनी वञे हा, त कॾहिं बि लाड़काणे में सोहेल सियाल खे ऐं निसार खोड़े खे मिनिस्ट्री न मिलणु खपे हा। हुननि जो जेको ग्राउंड ते जेको हुनजी हैसियत आहे उहा सभिनी खे ख़बर आहे ऐं हू छा कंदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त जेको जवाज़ सुञाणायो वञे त साईं कल्ह जमील खे हुते आणायूं ऐं जमील खे ॿुधायूं तव्हां साईं इलेक्शन में जेको आहे शिकस्त खाधी, अड़े बाबा उहा इलेक्शन त थी अक्टूबर 2019 में, हाणे अची 2 सालनि खां पोणनि अगस्त में असां हलूं था पिया। हाणे इहो जेको आहे 22 महीननि में अचे, हाणे PPI खे यादि आयो त जेका असां इलेक्शन हाराई आहे उहा सोहेल सियाल जे करे ऐं जेको आहे त असां निसार खोड़े जे करे, इहा का बि ॻाल्हि कोन्हे। एक्चुअली पीपल्स पार्टीअ जी का इनकलाबी सियासत कोन्हे, इहा टोटल बिज़नेस आहे हुननि जो। हाणे शायदि ही पंहिंजे जेके बिज़नेस जूं टर्म्स कंडीशन हूंदियूं पार्टी जे लीडरशिप जूं हिननि कंप्लीट न कई हूंदियूं या क्या कोताही थी हूंदी, इन करे ॿिया माण्हू था विया। चलो अवां चओ पिया त इहा अव्हांखे को वॾो को इन जो असरु थींदो नज़र अचे पियो। अव्हां जी कहिड़ी हिकमत अमली आहे, अव्हां हाणे कहिड़ी हिकमत अमली तहत मैदान मिलंदो? ॾिसो, असां हाणे को नवां कोन था लहूं, असां अॻ में बि आहियूं। PTI कमु करे पई। PTI ॾिसो जॾहिं असांजी तंज़ीम साज़ी थी त 2019 खां वठी असांजी बाक़ाइदा मथां जेका तंज़ीम साज़ी मर्कज़ खां हली आहे ऐं सिंध में जेको हिकु हिकु सूबे खे चइनि तंज़ीमी मतिलबु डिवीज़न में विरायो वियो, रीजन्स में। अहिड़े नमूने जीअं पंजाब में 4 रीजन्स हुयूं, अहिड़े नमूने सिंध में बि 4 रीजन ठहियूं ऐं उन में तंज़ीम साज़ी हले पई, थी वई आहे असांजी। तक़रीबन वार्ड लेवल ताईं, UC लेवल ताईं सभिनी ज़िलनि में असांजी तंज़ीम आहे, तंज़ीम मुतहरिक आहे।
ही अजाई ख्याल आहे त अरबाब गुलाम रहीम साहब आयो आहे, उन खां पोइ PTI अॻ में का सुतल हुई, हाणे अरबाब साहब आयो, हाणे वॾो कुझु पाए त उहो अचे मुतहरिक कंदो, अॻ में पार्टी कुझु न हुई, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। हा, इहा ॻाल्हि लाज़मी आहे त अरबाब साहब सीनियर पॉलिटिशियन आहे ऐं सिंध में हुनजो हिकिड़ो पंहिंजो ख़ासि करे जेका ॾखिण सिंध आहे उन में हुननि जो पंहिंजो रोल आहे। हुननि जा 2-3 डिस्ट्रिक्ट आहिनि जंहिंमें हुननि जो असर रसूख़ घणो आहे ऐं लाज़मी आहे अहिड़ा दोस्त सुठा ईंदा, हुनजो पंहिंजो हिकिड़ो बैकग्राउंड आहे त पार्टी मज़बूत थींदी। बाक़ी इहो त ग़लति आहे त को अरबाब साहब अॻ में तंज़ीम न हुई, हाणे अचे अरबाब साहब ईंदो जॻाईंदो। पोइ अबड़ो साहब अगरि मां ग़लति न आहियां त तव्हां चओ पिया त अरबाब साहब जे अचण सां को पार्टी खे फ़र्क़ु नथो पए, अरबाब साहब खे को टास्क नाहे ॾिनो वियो, अरबाब रहीम साहब जेके नाराज़ मेंबरनि सां मिले थो पियो उनजो को फ़र्क़ु न पवंदो? मां ईअं त कोन चयो आहे तव्हांखे। ॾिसो, नाराज़ मेंबर त हर हंधि आहे न। अॼु जेका PPA जी कैबिनेट ठही आहे, तव्हां पाण ॿुधायो त खोड़ो साहब वियो आहे उन्हनि खे परचाइण। पार्टीअ में मौक़ुफ़ विकिणे, घर में ॿिनि बातियुनि जो मौक़ुफ़ पंहिंजो हूंदो आहे। असांजा जेके तव्हां जंहिंखे नाराज़ कयो था उहे बि असांजो हिसो आहिनि, उहे असांजा दोस्त आहिनि। लियाकत जतोई साहब मोहतरम आहे, असांजे लाइ क़ाबिल इज़त आहे। ॿिया दोस्त आहिनि, जे लाड़काणे में अमीर बख्श खान आहे। असां सभु इलेक्शन इनशाला गॾिजी PTI जे प्लेटफॉर्म तां विढ़ंदासीं। इहो त कोई इशू कोन्हे कंहिंमें त को नाराज़ माण्हू वेठा आहिनि उहे। हा, बाक़ी लाज़मी आहे त अरबाब साहब जा हुननि जा तालुकात आहिनि पाण में पुराणा, हू जेकॾहिं मिलिया आहिनि त उहो पार्टीअ जे बहितरीअ लाइ त सभु दोस्त वधीक एक्टिव थियनि ऐं पार्टीअ खे वधीक जेको आहे छा लाइ त इलेक्शन में 2 साल ॿिया आहिनि। असां लाज़मी इहो चाहियूं था त पार्टी उन मोमेंटम में अचे जीअं PPA खे असां बेनकाब कयूं। जेका PPA 14 सालनि खां ज़्यादती कई आहे सिंध जे अवाम सां ऐं सिंध जे अवाम खे हू बिला वजह जेको आहे इन झांसे में रखी वेठा आहिनि। असां वॾा इनकलाबी क़दम कया आहिनि, उहे हेल्थ में हुजनि, उहे एजुकेशन में हुजनि, उहे डेवलपमेंट में हुजनि। अबड़ो साहब हिकिड़ो तासुर इहो आहे, अबड़ो साहब हिकिड़ो तासुर इहो आहे त अवां पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ NTPP ग्रुप त ठाहियो था पिया, पर अवां जे निशाने ते GDA आहे ऐं हिन वक़्त ताईं बि जेके जिन्हनि मेंबरनि सां, जिन्हनि सियासतदाननि सां अवां जा राब्ता आहिनि, जेकी पार्टी में शमूलियत कनि था पिया या वरी के लाइन में वेठल आहिनि, उनजो वॾो तादाद या त GDA सां आहे या फंक्शन लीग सां आहे, पहिरियां ई उहे अवां जा इतादी आहिनि। त पोइ अवां छा था सम्झो त छा PTI हाणे माइनस किंगरी फार्मूले ते आई आहे त किंगरी हाउस खे माइनस करे बाक़ी सॼो मेड़ पाण सां गॾु कबो? न, क़तन न। इहो जेकॾहिं तव्हांजो या कंहिंजो बि जेकॾहिं परसेप्शन आहे त मां हुन सां मुतफ़िक़ न आहियां। पीर साहब पागारो या यूनिस साईं जन असांजा वॾा आहिनि ऐं असां लाइ क़ाबिल इज़त आहिनि। कंहिं बि लेवल ते इहा शइ न आहे त उन्हनि खां सवाइ का बि जेका आहे त NTPP पॉलिटिक्स थींदी। जेको बि NTPP प्लेटफॉर्म ठहंदो अॻ में हुनजी सरवाणीअ में असां सां गॾोगॾु हूंदा। पीर साहब जन जी फैमिलीअ लाइ, पीर साहब जन जी सियासत लाइ असांखे 100 एतिराम आहे। इन में कंहिं क़िस्म जो कंहिंखे शक न हुजणु खपे। बाक़ी जेसिताईं तालुक आहे त मुख़्तलिफ़ माण्हू, ॾिसो हर माण्हू पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में पॉलिटिक्स करे पियो। हाणे जेकॾहिं उहे माण्हू GDA में मुख़्तलिफ़ दोस्त हुया, उहे बि असांजा भाउर आहिनि। हाणे जेकॾहिं उहे कंफर्टेबल अॻे GDA में हुया, हाणे उहे PTI में पाण शामिल था थियनि, त उन में असां बि उन्हनि खे वेलकम चवंदासीं। ऐं असांजी कोशिशि इहा आहे ओवरऑल सिंध में जेके बि NTPP धुरियूं उहे हिकु निशान ते इलेक्शन लड़नि, त ताकी उहे सभु गॾु थियनि। जीअं माज़ी में बि थियो आहे, GDA हिकु निशान ते इलेक्शन लड़ी, उन में फंक्शनल लीग में। अच्छा, अबड़ो साहब जेको PTI खां नाराज़ हड़ो लियाकत जतोई लीड पियो करे, हाणे उहे नाराज़गियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, अवां खीरखंड थी आयो, लियाकत जतोई साहब वरी पार्टी में एॾो ई एक्टिव थींदो जेको पहिरियां एक्टिव हुयो? ॾिसो, हर माण्हूअ जो पंहिंजे पंहिंजे ज़िलनि में, पंहिंजे पंहिंजे एरियाज़ में हिकिड़ी हैसियत आहे। इन में को शक कोन्हे त लियाकत जतोई साहब जो पंहिंजे दादू ज़िले में हुननि जो पंहिंजो हिकिड़ो असर रसूख़ आहे ऐं हमेशह PPA खे उहे कॉम्पिटेट कंदा रहिया आहिनि। सो इहे नाराज़गियूं आरज़ी टाइम ते हुननि जूं कंहिंसां बि थी सघनि थियूं, मूंसां बि उन्हनि जूं हुयूं पंहिंजे लाइ। असांजो वॾो आहे लियाकत जतोई साहब, असांखे कंहिंसां को एतिराज़ न आहे। अवां जूं नाराज़गियूं ख़तमु आहिनि, अवां हिकु नोटिस जारी कया, उहे नोटिस सभु ख़तमु थी विया? कोई इशू कोन्हे। ॾिसो, उहे उन वक़्त जी ॻाल्हि हुई, सेनेटरी इलेक्शन हुई, हुननि खे कंहिं क़िस्म जा ख़दशा हुया। असां त उनखे अॻिते खणी न वियासीं, कोर्टुनि में न वियासीं। छो वञूं? लियाकत जतोई साहब असांजो हिसो आहे, PTI जो हिसो आहे। असां पंहिंजे फैमिली मेंबर लाइ छो कंदासीं? ठीकु आहे, हुननि जेको कयो उहा हुननि जी नियत आहे ऐं असां हिननि खे हाणे बि इज़त था ॾियूं, अॻिते बि ॾींदासीं। असां चाहींदासीं उहो दादू ज़िले में। अबड़ो साहब असां हिकु दफ़ो ॿीहर अवां ईअं चऊं था पिया, दोदो जांडे साहब खां इहो मालूम करिणो आहे त दादा अॼु खां हिकिड़ी अपॉइंटमेंट बि थी आहे, उहा आहे मुर्तज़ा वहाब जी। त मुर्तज़ा वहाब खे कराची मेट्रोपॉलिटन जो एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो अथनि। हीअ कहिड़ी हिकमत अमली सां पीपल्स पार्टी पे अची? हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे कराची ते फोकस करणु शुरू कयो आहे ऐं सईद गनीम तानसो जेको मुसलसल फोकस कयो पिया था कराची में, जीअं बल्दिया वारी इलेक्शन खटियाऊं या ॿियनि इलाइक़नि में। हिन जो चवणु आहे त कराची में हिकिड़ो ज़मानो हुओ जो MQM हुई, त उते आम तौर पॉलिटिकल एक्टिविटीज़ न पई करे सघिजे, केरु कोन करे सघियो हुन दौर में, कोन करे सघंदो हो। ऐं पीपल्स पार्टी मलीर में, लियारी में कंदी हुई, पर मेन इलाइक़नि में थींदी। हाणे जॾहिं MQM जो उहो असरु या उहो प्रेशर न आहे, त
कराची जा जेका उर्दू ॻाल्हाईंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी में अॻवान आहिनि उन्हनि ते हिकिड़ो प्रेशर पियो आहे त असां हमेशह तव्हांखे एडजस्ट कंदा आहियूं। तव्हां ॾिसो टोटल केतिरा दफ़ा वफ़ाक़ वज़ीर थियनि था, सूबाई वज़ीर थियनि था, सलाहकार, एडवाइज़र, सेनेट में कराची खे तमामु घणो पीपल्स पार्टी एडजस्ट करे थी। त हाणे असांखे इलेक्शन मां कुझु खटे ॾियो, सीटूं कढी ॾियो, तंहिं करे इहो प्रेशर कराची जी पीपल्स पार्टी ते तमामु घणो आहे त तव्हां असांखे हाणे कराची में कोरंगी ज़िलो ठहियो आहे, क्यामाड़ी टाउन ज़िलो ठहियो आहे, अॻे टाउन हुई, ॿिया इलाइक़ा आहिनि, त जेका ईंदड़ इलेक्शन आहे उन में असांखे रिज़ल्ट मिले। हिकिड़ो इहो इशू आहे। ॿियो इशू इहो आहे त मुर्तज़ा वाब तर्जुमान हुयो, मुर्तज़ा वाब वटि एनवायरमेंट बि हुई, ऐं मुर्तज़ा वाब वटि जेको आहे उहो लॉ जो सलाहकारी कलमदान जेको बि आहे। हाणे मुर्तज़ा वाब खे कराची एडमिनिस्ट्रेट कनि था नासिर शाह साहब खां मुख़्तलिफ़ खाता सवाइ लोकल गवर्नमेंट जे इंफॉर्मेशन वठी सईद गनी खे ॾिनो पियो वञे या सईद गनी खां एजुकेशन वठी ॾिनो पियो वञे। त हिते बि हिकिड़ी असां वञी अचो साज़िशूं ॻोल्हियूं, तंहिं करे जीअं लॻे थो त हिते बि हिकिड़ो ख़बरूं ॻोल्हियूं, तंहिं करे हिते बि लॻे थो त नासिर शाह जेको जंहिं वटि तमामु घणा पावर हुया या उन वटि मिनिस्ट्रियूं हुयूं, ऐं त हिन जॾहिं हली आहे मूवमेंट त थोरो उनखे बि साइड ते करणु या उनखां ॿाहिरि उनजे कुलनि तां लाहिणु, छाकाणि एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाब वेठो हूंदो, वॾे में वॾो फोकस कराची ते लोकल गवर्नमेंट जो मुर्तज़ा वाब हलाईंदो। मुर्तज़ा वाब ज़ाहिर नासिर शाह आम ऑफिसर को एडमिनिस्ट्रेटर हुजे उनजी उहो वधीक ॿुधंदो, ऐं मुर्तज़ा वाब जी त पंहिंजे हिसाब सां हैंडल कंदो न शयुनि खे, ऐं गॾोगॾु ॿिया खाता बि ईंदा। तॾहिं हिकिड़ो पॉलिटिकली हुनजो फ़ैसिलो बि आहे। हिकिड़ो जेको असां ख़बर था ॻोल्हणु चाहियूं उहो इहो आहे त मुर्तज़ा वाब तमामु घणो, नासिर शाह तमामु घणो पावरफुल हो, मुर्तज़ा वाब तमामु वेझो आहे सीएम मुराद अली शाह साहब खे। किराम मुराद अली शाह साहब ईंदो आहे, गाॾी ड्राइव जेको आहे उहो मुर्तज़ा वाब कंदो आहे, इन करे कुझु ॿार हुतां लाहे वरी मुर्तज़ा वाब खे थोरो पंहिंजे पेरनि ते बीहारजे हैंडल करे सघे। अच्छा, इहा बि हिकिड़ी ज़बरदस्त रिंग आहे त या इंफॉर्मेशन जो मिनिस्टर या त नासिर शाह थींदो या सईद गनी थींदो या मुर्तज़ा वाब थींदो। इहो हिकिड़ो ट्रायंगल हले पियो, ऐं हाणे मुर्तज़ा वाब उन ट्रायंगल मां निकिरी वियो इंफॉर्मेशन जी जेका मिनिस्ट्री थी, इन टिनि जी दौड़ इंफॉर्मेशन जी मिनिस्ट्री थी। मुर्तज़ा वाब पाण जेको आहे इंफॉर्मेशन मिनिस्ट्री संभालण में ख़ुशि कोन हो। तंहिं करे तव्हां ॾिसो सिंध में हिन वक़्तु जेको काबिन सभ खां वधीक जेका तब्दीलियूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आयूं आहिनि उहे इंफॉर्मेशन मिनिस्टर में आयूं आहिनि। कॾहिं सईद गनी आहे, नासिर शाह खे था ॾियनि, कॾहिं उनखे था ॾियनि। तंहिं करे इहो जेको सर्किल आहे उनखे शायदि सम्झनि था त मीडिया जो प्रेशर आहे, उनखे हैंडल करिणो आहे, टीवी ते रोज़ वञिणो आहे, रोज़ पंहिंजूं शामूं ख़राबु करणियूं आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंस करणियूं आहिनि। इहो हिकिड़ो ढुको ख़ुफ़ो आहे मीडिया खे हैंडल करण जो, उहो हाणे खफ़े में न पियो अचे। अच्छा अबड़ो साहब, अवां ॻाल्हि कई त हाणे हिकु निशान जे तहत अचिजे ऐं हिकु प्लेटफॉर्म जे तहत अचिजे, त अवां लाड़काणे में वेठा आहियो, निशान त असां ॾिठोसीं त NTPP को पहिरियां GDA जे निशान ते लड़ियो, हाणे अवां चओ पिया त हिकु निशान छा आहे, अवां जे हिकु निशान मां PTI आहे, ऐं ॿियो हीअ हिकु अब्बासी फैमिली आहे। इहा इन्हनि सां तव्हां जूं ॻाल्हियूं केतिरियूं थियूं आहिनि? छा अब्बासी फैमिली हाणे राज़ी थी वई तहरीक इंसाफ़ में शामिलु थियण? ॾिसो, शामिलु थियण त उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी आहे, उहा उन्हनि खे ख़बर हूंदी त उन्हनि जे दिलि में छा आहे। बाक़ी त असां इत्तेहादी आहियूं, गॾु आहियूं। तव्हां ॾिठो जेका अक्टूबर 2019 में बाई इलेक्शन थी त सॼो लाड़काणो गॾु हुयो, जेके बि NTPP धुरियूं हुयूं उहे सभु पंहिंजो जेका मौज़म ख़ान जी इलेक्शन हुई PS11 जी, त उन में सभु असां गॾु हुयासीं। इहो त कोई इशू कोन्हे। अॻिते बि जेका पॉलिसी बीहंदी त असां इन लाइ था चऊं हिकु निशान, छा लाइ त आम जेका पब्लिक आहे उहा उलझी थी वञे। जेकॾहिं हिक ई ॿिनि टिनि कॉन्स्टिट्यूएंसीज़ में हिकु MNA उन जे हेठां 2 MPA उन में 3 निशान हूंदा त पब्लिक खे तकलीफ़ थी थिए। असां इन लाइ चाहियूं था त हिकु निशान ते हुजूं। बाक़ी असांजी सोच में अल्हम्दुलिल्लाह को बि तफ़ावत कोन्हे। असांजी पंहिंजी हमायगी आहे सभिनी जी, इंशाअल्लाह असां गॾिजी। टाइम इहो आहे, असांजो मक़सदु इहो आहे त जेको PPA जो 35-40% वोट आहे, NTPP 60 खां 65% वोट आहे, असां चाहियूं था उन्हनि सभिनी खे सेड़े हिकु प्लेटफॉर्म ते हिकु निशान ते इलेक्शन विढ़ो। ठीकु। अच्छा अबड़ो साहब, हाणे हिकिड़ो तासुर इहो बि आहे त तहरीक इंसाफ़ खे इन करे बि सिंध जे माण्हुनि जे तरफ़ां वोट नथी मिले, छाकाणि त उहे हिकु नैरेटिव खणी था अचनि, उहे सिंध जे माण्हुनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। तहरीक इंसाफ़ जा अॻवान सरेआम चवंदा था वतन त असां 18वीं तरमीम खे रोल बैक कंदासीं, असां वटि गवर्नर राज जो ऑप्शन आहे। गवर्नर राज जो ऑप्शन ख़ासि करे हिकु उर्दू अवां जा मेंबर आहिनि, उहे बार बार इहो तासुर ॾियनि था पिया त असां चाहियूं। काल बि असांजे प्रोग्राम में लाल मालीअ खां दावा कई त असां वटि गवर्नर राज जो ऑप्शन आहे, मौजूदु आहे, ऐं असां सिंध हुकूमत खे ख़तमु करे सघूं था पिया। ऐं ॿियो कोई 18वीं तरमीम खे रोल बैक, अवां नथा सम्झो त इन तरह जो नैरेटिव हिन वक़्त ताईं अवां जी पार्टी खे नुक़सानु ॾिनो आहे? ॾिसो, जेकॾहिं तव्हां हुनजे डिटेल में वेंदो, पहिरियों तव्हां लाल मालीअ जी ॻाल्हि कई, गवर्नर राज जे हिसाब सां, उहो त लाल माली ॿुधाए सघे थो, असांजे पार्टी पॉलिसी का बि न आहे। कल्ह असांजी जेका मीटिंग थी आहे PM साहब सां, त उन में लाल माली त कोन हो। लाल माली कहिड़ी ख़बर त जेको आहे गवर्नर राज लॻंदो आहे, ॿी का शइ थींदी, अहिड़ी कंहिं क़िस्म जी ॻाल्हि कोन्हे। जेसिताईं 18 अमेंडमेंट जी ॻाल्हि था कयो त असां हुनखे रोल बैक त नथा कयूं।
हाँ असां इहो त लाज़मी असांखे हक़ आहे न, जेको 18 अमेंडमेंट तहत जेके वफ़ाक़ खां जेके इदारा जेके डिपार्टमेंट सूबनि खे मुंतक़िल थिया उहे छाजे लाइ थिया, उहे इन लाइ थिया त सूबनि जूं सहूलियतूं थियनि, सूबनि खे उहे जेके तकलीफ़ूं आहिनि उहे जल्दी माण्हुनि जा मसइला हल थियनि। तव्हां ॾिसो त असां उन में त असांजो हक़ आहे, जेकॾहिं असां अखियूं ॿूटींदासीं त असांजे अखियुनि ॿूटण सां का अहिड़ी तरीक़े आसमान ते कोन हली वेंदी, पर एक्चुअली सिंध जो अवाम भोॻींदो, जेको सिंध जो अवाम हिन वक़्तु भोॻे पियो। अहिड़ी तरमीम केपी में बि आहे, अहिड़ी तरमीम पंजाब में बि आहे। उतां जे माण्हुनि जो तव्हां ॾिसो त हेल्थ, तव्हां केपी में ॾिसो त टोटल सॼे केपी जा जेके बि फैमिलीज़ आहिनि उहे चाहे बिज़नेसमैन आहिनि, चाहे उहे ग़रीब माण्हू आहिनि, चाहे उहे पंहिंजे जेका हिकिड़ी गुरबत जी लकीर आहे उन खां घटि आहिनि, उन सभिनी खे हेल्थ कार्ड फ्री आहे। अचो पंजाब में, पंजाब गवर्नमेंट 2000 दिसंबर 2021 ताईं, हिकिड़ो मिनट, 2021 ताईं हू हेल्थ कार्ड कंप्लीट करण पिया वञनि। असांजे सिंध में कहिड़ो अशर आहे असांजे? अब्दुल साहब त पोइ अवां चओ त पीटीआई इन ॻाल्हि ते हाणे उन फ़ैसिलो कयो आहे त न अरिड़हं तरमीम खे रोल बैक कंदा, न ई वरी गवर्नर राज लागू कंदा सिंध ते। ॾिसो 18 तरमीम त ॻाल्हि ई कोन्हे न, रोल बैक असां ॾिसो न, असां इहो लाज़मी चाहियूं था जेका सिंध में जेका सिटिंग गवर्नमेंट 14 सालनि खां मुसलत आहे, ठीकु आहे, उन अवाम चूंडियो, हुननि जो छा इख़लाक़ी फ़र्ज़ु न आहे त अवाम जूं सहूलियतूं अवाम खे ॾियनि, अवाम जा जेके हक़ आहिनि ओसि ताईं पुॼाइनि। अॼु लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन इहा आहे, तव्हां ॾिसो जेको कल्ह वेठासीं किथे त शिकारपुर में छा अशर थियो आहे, उनजे जेको ऑपरेशन हो, पर अबड़ो साहब 18 तरमीम जो तालुक पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत सां न आहे, इहो त सूबाई मामिलो आहे न। त अगरि अवां 18 तरमीम खे रोल बैक, अवां 18 तरमीम खे रोल बैक करण जो इरादो रखो था नथा रखो? न कंहिं तव्हांखे चयो आहे, ॾिसो न हिकिड़ो परसेंट गवर्नर राज जो बि को इरादो न आहे पीटीआई जो? न गवर्नर राज छा लॻंदो, पीपी ईअं ई टुटी वेंदी इंशाल्लाह, पीपी ईअं ई चेंज अचे वेंदी, अहिड़ो कोई इशू कोन्हे। पीपल्स पार्टी खां वॾी ॻाल्हि कोन्हे। पीपल्स पार्टी जी कारकर्दगी जेका आहे उहा सिंध, तव्हां गोरख हिल स्टेशन ॾिसो, 21 बिलियन हुन में थिया आहिनि, 21 बिलियन जे छा अशर थियो आहे गोरख हिल स्टेशन ते, माण्हू था वञनि, माण्हू अॻुवाट थी था वञनि। मतलब इहा ॻाल्हि तव्हां खां सम्झ बि त पीपल्स पार्टी ईअं कीअं ख़तमु थी वेंदी? 14 साल 12-13 साल मुसलसल उन्हनि हुकुमरानी कई आहे, मुसलसल हुकुमरानी, उन खां पहिरियां हुकुमरानी रही आहे, सिंध जी मक़बूल तरीन पार्टी आहे, हिन वक़्तु बि सिंध जी मक़बूल तरीन पार्टी आहे, कीअं ख़तमु थी वेंदी? उहा हुई न मक़बूल तरीन पार्टी, त 2008 खां 13 ताईं हुकूमत कई। तव्हां उनजो पंजाब में छा ॾिठो, अॼु पंजाब में 3 महीने आहिनि, तव्हां केपीए में वञो त 1 महीने कोन्हे, बलूचिस्तान में 1 महीने कोन्हे। त इंशाल्लाह कमिंग इलेक्शन में जॾहिं असां सॼा NTPP सभिनी दोस्तनि खे, ॿियो स्पेशली जेको 98% असांजो सिंध जो अवाम आहे, जेको मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास, PTI उनखे जाॻाईंदी, PTI उन्हनि ॾे वेंदी, उन्हनि खे पंहिंजे हक़नि लाइ उत्साह ॾींदी त तव्हां उथो। हाणे घणो थी वियो 50 साल कंहिं पार्टीअ जे सर में हलण लाइ, अचो त अॼु नई तब्दीली आणियूं, नवां पंहिंजा माण्हू चूंडियूं, जेके नौजवान हुजनि, जेके इहे फ्यूडल क्लास जेको इहा अवाम ते जेके मुसलत आहे, इहो जेको सोच अवां जी ख़्वाहिश पंहिंजाते दो अवां खे लॻे थो त जेको अब्रो साहब ॻाल्हि करे थो पियो त एॾो आसान आहे पीपल्स पार्टी ख़तमु थियणु? आउं सम्झां त उर्दू शहर त बड़ी देर कर दी महिरबान, आते आते बड़ी देर कर दी, वॾो सुठो मौक़ो मिलियो सिंधी मीडिया जे नज़र में लेट होगी, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। अच्छा साईं पूरो उम्मीद आहे अब्रो साहब, न PTI खे सुठो मौक़ो मिलियो जी। ही जेके असां पीपल्स पार्टी ते हुकूमतूं तनक़ीद कयूं था, ऐं सम्झां इहे जाइज़ आहिनि, पीपल्स पार्टी उहो सिंध माण्हुनि खे डिलीवर न करे सघी जो करणु खपे, पर ख़ुदि जॾहिं ॻाल्हि कबी त वफ़ाक़ी इदारा हुआ, असां वटि सिंध में 18 कलाक बिजली कोन्हे, हेस्को आपदा इदारा जी कारकर्दगी छा आहे, असां पाणी खोट आहे, सुई गैस में हींअर समूरा सिंधी ऑफिसर मुअतल करे छॾिया अथनि, नादरा मां समूरा सिंधी ऑफिसर हींअर कढी छॾिया अथनि, गिरफ़्तार करे सभु हुते हिकिड़ा रिटायर अची माण्हू विहारिया अथनि। तंहिं करे वफ़ाक़ जो बि सिंध लाइ रवियो को एॾो सुठो कोन्हे, पीपल्स पार्टी जी कारकर्दगी बि बहितर हिकिड़ो खातो वफ़ाक़ अहिड़ो न आहे जंहिं सिंध में को सुठो कमु अची कयो हुजे। ठीकु है, बार बार साई जे लाइ चवनि पिया, वॾी महिरबानी अब्रो साहब, दो अव्हां जी वॾी महिरबानी। नाज़रीन में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म जी सदारत हेठि थींदड़ इजलास में सिंध स्टेट जी कमेटी ठाही वई आहे, का तहरीक इंसाफ़ हाणे उन स्टेट जी कमेटी जे तहत नई हिकमत अमली जे तहत सिंध जे सियासी मैदान में लहंदी ऐं उहो पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾींदी। इन तमामु तर मामले में पीपल्स पार्टी वटि कहिड़ा ऑप्शन्स आहिनि? हाणे पीपल्स पार्टी सिंध स्टेट जी कमेटी ऐं तहरीक इंसाफ़ जेका ही हिकमत अमली आहे उनजो मुक़ाबिलो कीअं कंदी, प्रोग्राम जे हिन सेमिने ते ॻाल्हाइबो। इन असांखे जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान ऐं सिंध असैम्बली जे मेंबर जनाब डॉक्टर सोराब सर्की साहब। सर्की साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद।
वॾी महिरबानी साईं। अच्छा सरकी साहब, हाणे तहरीक इंसाफ़ नए हिकमत अमली तहत मैदान में लथी आहे। अरबाब ग़ुलाम रहीम ॾाढो एक्टिव आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको इजलास थियो आहे उनजी जेका प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे तंहिंमें ॿुधायो वियो आहे त हाणे सिंध में मंशियात ऐं धाड़ियल राज जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कयो वेंदो। पीपल्स पार्टी इन तमामु तर मामले खे कीअं थी ॾिसे, कहिड़े हिकमत अमलनि तहत हाणे मुक़ाबिलो कंदी तहरीक इंसाफ़ जो? पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में मज़बूत आहे ऐं उन जूं जड़ियूं अवाम में आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हमेशह हिकमत अमली जेके मुखालिफ़ आहिनि जोड़ींदा आहिनि ऐं अल्टीमेटली तव्हां पाण ॾिठो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिते कामयाबु थींदी आहे। हाणे बि इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबु थींदी। बाक़ी हाणे ज़ाहिर आहे जेके मुखालिफ़ आहिनि उहे पंहिंजी कोशिशि कंदा ऐं उन्हनि इहा कोशिशि कई आहे ऐं कोशिशि में रधियल आहिनि ऐं इहा जेकी कोशिशि कई अथऊं ऐं जहिड़े नमूने सां उन्हनि जी मूव आहे पॉलिटिकली, मां सम्झां थो इन मूव सां उन्हनि खे फ़ाइदो न या वधीक नुक़सानु थींदो PTI। अच्छा सरकी साहब, हाणे इतला इहे आहिनि, ख़बरूं इहे आहिनि त PTI पहिरें मरहले में GDA जेके ॿिया अॻुवान आहिनि उन्हनि खे पाण खे शामिलु कंदी। ॿिए मरहले में पीपल्स पार्टी जो उहो नाराज़ टोलो जेको वॾे अरसे खां पीपल्स पार्टी खां ओपिरो वेठो आहे, उन्हनि सां उन्हनि जा सलाह मशवरा हलनि था पिया, राब्ता हलनि था पिया। अवां नथा सम्झो त अगरि अवां जो जेको नाराज़ ग्रुप आहे उहो तहरीक इंसाफ़ जो शामिलु थी थो वञे त पोइ इहो पीपल्स पार्टी लाइ ॾाढो ॾुखियो साबित थींदो? इहा हमेशह अहिड़ी ॻाल्हि कई वेंदी आहे त माण्हू नाराज़ आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे छॾींदा। इहा हिकिड़ी ख़्वाहिश आहे, इहा ख़्वाहिश हमेशह रही आहे। जेके मुखालिफ़ आहिनि मां नथो सम्झां त अहिड़ी सिचुएशन आहे, पहुची आहिनि। त अवां नथा सम्झो त हीअ काबीना में फेरफार थी आहे या दर हक़ीक़त एडजस्टमेंट कई वई आहे त जेके नाराज़ अॻुवान आहिनि उन्हनि खे एडजस्ट कयो वञे ऐं तहरीक इंसाफ़ जेका हिकमत अमली आंदी पई वञे उनखे स्पीड ब्रेकर तौरु कमु कजे? न, हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, उन जी पंहिंजी हिकमत अमली आहे ऐं इहा हाणे त अरबाब ग़ुलाम रहीम खे सिंध जे हवाले सां इहो मुक़ररु कयो वियो आहे। काफ़ी टाइम खां अॻे एक्सपेक्टेड हुई हिते रीशेफलिंग तब्दीली या कुझु मिनिस्टर खणण जी या स्पेशल असिस्टेंट या नई ॻाल्हि न आहे। बहरहाल उहा कहिड़ा हालात थी पिया वञनि कोविड जे हवाले सां, वरी असांजी बजट जो सेशन हो डिले थिए पियो, अदरवाइज़ एक्सपेक्टेड हुयो। हिन जेकी रीशेफलिंग थी आहे इन सां को इन जो तालुक़ु न आहे जेको तव्हां सवाल कयो था। अच्छा, कल्ह इहा प्रेस रिलीज़ जारी थी आहे वज़ीर आज़म जी सदारत ते थींदड़ इजलास खां पोइ, उन में बि चयो वियो आहे त मंशियात ऐं धाड़ियल राज ख़िलाफ़ु ऑपरेशन कयो वेंदो। अरबाब रहीम साहब जॾहिं बि प्रेस सां मुखातिब थो थिए त उहो बार बार चए थो पियो त हाणे रेंजर्स एक्टिव थींदी, ॿिया इदारा एक्टिव थींदा, हाणे नेब एक्टिव थींदी। इहो कहिड़ो पैगाम था ॾियनि पीपल्स पार्टी खे ख़ासि करे? इहे पीपल्स पार्टी खे जेको आहे हिकिड़ो थ्रेट ॾियनि था त कंहिं तरीक़े सां जेको असां थ्रेट ॾियूं। अदरवाइज़ कॉन्स्टिट्यूशन में जेकी आहे त जंहिंजी हुकूमत आहे सूबे में ज़ाहिर आहे उनजी हुकूमत रहंदी। बाक़ी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जेके ॻाल्हियूं करनि था या जेके क़िस्म जूं का इंक्रोचमेंट करण जी या कोई क़िस्म जी हरकत कंदा त उन सां मां सम्झां थो न सिर्फ़ु सूबे सिंध खे पर मां सम्झां थो त पाकिस्तान गवर्नमेंट खे, पाकिस्तान जी स्टेट खे बि नुक़सानु थींदो। जंहिंजो जेको मैंडेट आहे कानूनी तरीक़े सां आइन मुताबिक़ जेके हुकूमतूं आहिनि मुंहिंजे ख्याल में उहे उन्हनि खे हलण ॾिनियूं वञनि, उन में विच में इंटरफेरेंस न कई वञे त मुनासिब ॻाल्हि इहा थींदी। अच्छा, अवां चओ पिया त विच में मुदाख़लत न कई वेंदी बहितर। अच्छा, जेका अॼु रीशिफ्लिंग थी आहे सरकी साहब, इहा कारकर्दगी जे बुनियाद ते थी आहे या हाणे पंहिंजो बसि पार्टी जो फ़ैसिलो आहे त एडजस्टमेंट करणी आहे ऐं जेको दोस्त आहिनि उन्हनि खे राज़ी करिणो आहे? इहो हाणे पार्टी ज़ाहिर आहे कारकर्दगी जी बुनियाद ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़रूरु सोचे थी, पॉलिटिकल पार्टी आहे, अॻे बि पॉलिटिक्स हलंदी, उन खे मद्देनज़र रखी करे इहे फ़ैसिला कया अथऊं ऐं उमेद आहे इंशाअल्लाह ताला इन सां बहितरी ईंदी। अवां सम्झो पिया त कारकर्दगी जे बुनियाद ते रीशिफ्लिंग थी आहे? जी जी बिल्कुलु। पोइ निसार खोड़े साहब खां विज़ारत वापसि वठण बि कारकर्दगी जी बुनियाद ते? निसार साहब कारकर्दगी न ॾेखारे सघियो, इन करे वापसि वरिती अथऊं? न उहा हाणे मां उन ते कोई तबसरो नथो करे सघां। निसार खोड़ो साहब तमामु सीनियर माण्हू आहे, उन ते मां तबसरो नथो करे सघां। उहा हाणे पार्टी जी मर्ज़ी आहे, पार्टी जंहिंखे रखे, जंहिंखे पार्टी पोइ रखे, थी सघे थो उन जे लाइ अञा वधीक ॿी का शइ पीपल्स पार्टी सोची हुजे, उन ते अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। ख़ुदा न ख़ासिता अवां छा था सम्झो सिंध जो सदर आहे उनखां विज़ारत वापसि वठणु, विज़ारत जो कलमदान वापसि वठणु कहिड़ो मैसेज आहे? ॾिसो, इहो त हाणे मां इन ते त को तबसरो करण जी पोज़ीशन में न आहियां। ज़ाहिर आहे उहा जेकी क़यादत वधीक बहितर सम्झे थी या को
इहो मूंखे त एतिरो इख़्तियार ई कोन्हे जो मां इन खे ॻाल्हाए सघां। बहरहाल तव्हां क्वेश्चन पुछो था, ज़ाहिर आहे क़यादत ज़रूरु कुझु सोचियो हूंदो ऐं क़यादत ई इन जो जवाबु ॾेई सघे थी। मां त इन ते को तबसरो नथो करे सघां। इन में को शक न आहे त निसार खोड़ साहिब लॉयल ऐं सिंध जो सदर रहियो आहे ऐं उन पार्टी जी ख़िदमत कई आहे। उन खे मां ईअं चई छॾियां त कारकिरदगी जी बुनियाद ते उन खे हटायो अथऊं, मन इहो मुनासिब न थींदो। अरे तर्जीह ॾेखारण चवणु आहे त पीपल्स पार्टी सभु कुझु उन करे पई करे, छाकाणि त तहरीक इंसाफ़ एक्टिव थी आहे ऐं तहरीक इंसाफ़ एक्टिव थियण जे करे ई हीउ सभु कुझु थिए थो पियो। छा वाक़ई तहरीक इंसाफ़ जे एक्टिव थियण जे करे ई सभु कुझु थिए थो? मां तव्हांखे इन जो पहिरियों जवाबु ॾेई छॾियो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। असांजी पहिरियों ई एक्सपेक्टेड हुई रीशफलिंग ऐं कुझु वजूहात जी बुनियाद ते उहा न पई थिए। हाणे वक़्तु आयो, पार्टी फ़ैसिलो कयो ऐं असां जेके बि आहियूं इंक्लूडिंग मी ऐं निसार खोड़ो या जेके बि आहिनि उहे पार्टी सां गॾु आहिनि। जेको बि पार्टी फ़ैसिलो कंदी आहे असां उन पार्टी खे फ़ैसिले खे वेलकम कंदा आहियूं ऐं उन जी आदर उन खे वेलकम कंदा आहियूं ऐं उन ते अमल कंदा आहियूं। हाणे पार्टी जेको फ़ैसिलो करे थी, ज़ाहिर आहे पार्टी जो जेको चेयरमैन आहे या जेकी क़यादत आहे उहे पार्टी जे मफ़ाद में फ़ैसिला करनि था ऐं उहे मफ़ाद असांजो उन्हनि जो जुड़ियल आहे। असांजो बि मक़सदु इहो आहे त असां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जे फ़लसफ़े खे खणी करे अॻियां वञूं ऐं माण्हुनि में हिते जेकी गुरबत आहे। सरकी साहब अवां कॾहिं था वज़ीर थियो? सरकी साहब अवां कॾहिं था वज़ीर थियो? पार्टी अवां खे कॾहिं जॾहिं असां अलाह जे पासे ॾों मंज़ूर थियो ऐं जॾहिं पार्टी ज़रूरत महसूस कई त इंशाअल्लाह ताला थी वेंदासीं। वॾी महिरबानी डॉक्टर सुराब सरकी साहब असांखे वक़्तु ॾिनी। नाज़रीन, अवां पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ ॿुधो। तहरीक इंसाफ़ जी सिंध स्टेट जी कमेटी खां पोइ पीपल्स पार्टी कहिड़ी हिकमत अमली हूंदी, अवां हुन ते तफ़सीली ॿुधो। प्रोग्राम जे ते वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ ॾींदा इजाज़त। अला भाई।